नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। के बिरछा का खबर ॾिनार बिरछा पुलिस SSP मटियारी आसिफ अहमद बुगियो जा हुकुम हवा में उड़ाए छॾिया। एहसास कफ़ालत जा गैर कानूनी डिवाइस ज़रिए पैसा कढी मिस्किन माण्हुनि खे फ़ी कार्ड ते 2000 रुपया कटौती कंदड़ एजेंट ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए उन्हनि सां डील करे अवाम खे फुरण जी छूट ॾेई छॾी। थाणे जे एहलकार खुफ़िया डील कंदे एहसास कफ़ालत जे हिक एजेंट खां 30,000 रुपया किस्त तौरु वठी पुलिस कार्रवाई न करण जी यकीन दहानी कराए छॾियईं। पुलिस पारां एजेंट खे चयो वियो त ॿी किस्त में 40,000 वरिता वेंदा, जंहिं बाद पुलिस एजेंट ख़िलाफ़ कार्रवाई न करण जो फ़ैसिलो कंदे पंहिंजे आला ऑफिसरनि खे इहो चयो वियो आहे त एजेंट पैसा कढण वारो कमु बंदि करे छॾियो आहे ऐं असां खे बि हथ न अची रहिया आहिनि। जॾहिं त बिरछा में एहसास कफ़ालत जा 3 एजेंट गैर कानूनी तौरु डिवाइस इस्तेमालु कंदे पंहिंजे घरनि अंदरि ऐं मुख़्तलिफ़ ओताक़नि ते वेही मर्दनि ऐं औरतुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि ऐं फ़ी कार्ड ते 2000 रुपया कटौती करण जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। पुलिस लाइ कमु कंदड़ मुख़्तलिफ़ खातनि जा एहलकार बि एजेंट खां ख़र्च पाणी वठी पंहिंजा खीसा गरम कंदे ऑफिसरनि खे सभु कुझु ओके आहे जो चवण लॻा आहिनि। बिरछा में पुलिस जी मदद ऐं सहकार सां एहसास कफ़ालत जे एजेंटनि पारां अवाम सां कयल ज़्यादतियुनि जे शहरनि में ॾुख ऐं कावड़ जी लहर छायल आहे, जिन SSP मटियारी समेत DIG हैदराबाद ऐं ॿियनि आला ऑफिसरनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौरु करप्शन में मुलविस ऑफिसरनि ऐं आला एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि खे वधीक फुलुट खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।